जेके मायूं और रादर मदर्स जेके इहा कंदियूं आहिनि जो पुटनि खे वधीक इम्पोर्टेंस ॾियनि ऐं धीउनि खे घटि इम्पोर्टेंस ॾियनि, इट इज़ नॉट बिकॉज दे वॉन्ट टू, इट इज़ जस्ट बिकॉज दिस इज़ वॉट एक्सपीरियंस्ड when they were growing up. This is what is a part of life for everyone, every woman in Pakistan, as a matter of fact, every woman everywhere. So you couldn't or to deliberately continue. This is how they are trained. This is just part of life. This is what they know. So they just don't want to, start a new process. And this is what we are trying to do, to start a new process right here. जेको लेडीज़ जो असां हिकिड़ी वाइस प्रेसिडेंट जी सीट आहे जेके मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त लेडीज़ जो प्रोग्राम थींदो आहे, कॾहिं प्रोग्राम थींदो आहे त असां वेठा हूंदा आहियूं त साइड में हिकिड़ो ॿियो प्रोग्राम पियो थिए, हुन में डोर डॉक थींदो आहे की हाणे बसि असांजो स्टार्ट ई प्रोग्राम थींदो आहे त तव्हां असांखे वठी हलिया वेंदा आहिनि। ऐं मतिलबु एतिरी अहमियत असां कोन ॾिनी आहे अञा ताईं जेको असां अॼु फंक्शन में लेडीज़ जे प्रोग्राम खे। ऐं उनखां पोइ असांजी हिकिड़ी सीट आहे ओनली वाइस प्रेसिडेंट जी, तव्हांखे हिकिड़ी स्टेट मां हिकिड़ी लेडी जी सीट ठाहिणु खपे। असांजो एक्सपीरियंस इन करे आहे, इन करे एक्सपीरियंस आहे। अगरि